अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो यूट्यूबर मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां त उमेद अली कलवड़ जी कहाणी। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि उमेद अली कलवड़ जी कहाणी। त दोस्तों, लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, अचो त वीडियो खे शुरू था कयूं। त दोस्तों, वीडियो स्टार्ट। दोस्तों, जीअं त उमेद अली कलवड़ मीरपुर माथेलो शहर सां तालुक़ु रखे थो ऐं उमेद अली कलवड़ पंहिंजे फ़न जी दुनिया में जेको पहिरियों ड्रामो कयो हुयो उहो कयो हुयो लोईअ जी लॼ। दोस्तों, उन ड्रामे जो जेको डायरेक्टर हुयो उमेद अली कलवड़ हुयो ऐं उहो थर वारी साइड उन ड्रामे खे शूट कयो वियो हुयो। दोस्तों, उन ड्रामे जो डायरेक्टर बि उमेद अली कलवड़ हुयो ऐं उन ड्रामे जी कास्ट में असद कुरैशी साहब हुयो ऐं इन खां अलावा ॿिया बि एक्टर्स हुया। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त उमेद अली कलवड़ जो जेको ॿियो ड्रामो हुयो उन ड्रामे जो नालो हुयो पत्थर जा माण्हू, जंहिंमें उमेद अली कलवड़ जो नालो जाबिर हुयो ऐं जाबिर जे नाले सां उमेद अली कलवड़ तमामु घणो मशहूरु थी वियो। दोस्तों, उहो ड्रामो जेको उमेद अली कलवड़ जो हुयो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो ऐं उमेद अली कलवड़ खे उहो ड्रामो आसमान जी बुलंदियुनि ते पहुचाइणु लॻो। दोस्तों, इन खां अलावा जेको उमेद अली कलवड़ टियों ड्रामो कयो उहो ड्रामो हुयो पंहिंजा परावा। दोस्तों, उमेद अली कलवड़ उन ई पंहिंजा परावा ड्रामे में बि तमामु बहितरीनु कमु कयो हुयो। ऐं इन खां अलावा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चोथों जेको उमेद अली कलवड़ ड्रामो कयो हुयो उहो दर्दनि जो देस कयो हुयो। दोस्तों, उन ई ड्रामे में बि उमेद अली कलवड़ जो तमामु बहितरीनु करेक्टर्स हुयो। दोस्तों, ईअं ई उमेद अली कलवड़ हिननि ड्रामनि मां मशहूरु थी वियो ऐं अदाकारी तरफ़ खेसि पिणु आयो। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो। जेकॾहिं अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, एसि ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।